ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फ़िरोज़ खां। कुछ ॾींहं पहिरियां शहीद कयल उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जे खून सां इंसाफ़ लाइ मिठियाणीअ में सुजान धुरनि पारां एहतजाजी रैली कढी वई ऐं मुज़ाहिरो कयो वियो। शहीद उस्ताद हिदायत लोहार जे खून सां इंसाफ़ ऐं संदसि क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मिठियाणी यूथ कमेटी जे नौजवाननि बुज़ुर्गनि ऐं उस्तादनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मिठियाणी यूथ कमेटी जे अॻुवाननि कामरेड नबी बख्श मस्तोई, आकिब चांजो, साजिद लतीफ़ सूमरो, ताहिर मलक ऐं ॿियनि मुतालबो कयो त शहीद उस्ताद जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। उन्हनि वधीक चयो त हिकु उस्ताद कलम धनी हिदायत लोहार खे नसीराबाद स्कूल ॾांहुं ड्यूटीअ ते वेंदे हद जे थाणे अॻियां बेरहमाने तरीक़े सां क़तल कयो वियो। उन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾेई वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।